पोइ त इहा दुश्मनी सॼी ज़िंदगी हलंदी या मुराद वारनि सां थी त तव्हां पासीरा थी वञो जे छोकिरी खे मुराद वारनि ॾे हवाले कोन कंदा त पोइ छा तव्हांखे बख़्श करे छॾींदा तंहिं करे असांखे उतां छोकिरीअ खे कढणो पवंदो। तोखे त ख़बर आहे त मां पंहिंजे घर वारीअ खे कॾहिं बि मुराद वारा पंहिंजी भेण जी वापसी जी राज़न वारा शाहनवाज़ खान खे चई ऐं रुस्तम वारनि ते ज़ोर न रखाए पोइ उतां छोकिरी खे वापसि वठी वञनि। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अचण वारा एपिसोड जेका दुलाब जन ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड जी पूरी अपडेट्स तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचण वारे एपिसोड में मुराद वारनि खे वाक़ई कूंज मिलंदी या वरी जेको आहे रुस्तम वारा मंसूर खान जे हवाले कंदा या हू शाहनवाज़ खान जे हवाले करे छॾींदा या कादन अहिड़ी कंदो। दोस्तों अचण वारे एपिसोड में मुराद इन इंतज़ार में हूंदो आहे हू छोकिरी असांजे हवाले कंदा या थी सघे थो शाहनवाज़ खान वारनि जे हवाले करे। शाहनवाज़ खान वेंदो जेको आहे मुराद रज़न जे चवण ते ऐं रुस्तम खे प्रेशर ॾींदो, उन खे धमकाईंदो। पोइ केस मां तव्हांखे ॿुधायो शाहनवाज़ खान मौक़ो मिलण सां ई रुस्तम वटि वञी पुॼंदो ऐं उन्हनि खां छोकिरी हासिलु करण जी कोशिशि कंदो। लेकिन जेको रुस्तम आहे उहो थोरो डरो थी वेंदो शाहनवाज़ खान जूं ॻाल्हियूं ॿुधी। छो शाहनवाज़ चवंदो आहे साईं राज़न वारनि ऐं मुराद वारनि जी दुश्मनी न खण, इहे ॾुखिया मल थी, इन्हनि खे मां बार बार ठाहिण जी कोशिशि कई आहे, हीअ नथा ठाहिनि ऐं तूं इन्हनि सां न हली सघंदे। ऐं हिते कादन जेको आहे उहो इन ॻाल्हियुनि खे न मञंदो, रुस्तम थोरो डरो थींदो ऐं फिरी किरी ऐं छोकिरी बि इहा ॻाल्हि करे थी त मूंखे मंसूर खान वटि पुॼायो या मूंखे जेको आहे मुराद वारनि वटि वञी पुॼायो। रुस्तम वारा को न को हाणे रस्तो कढंदा, लेकिन थी सघे थो शाहनवाज़ खान इन शइ जो फ़ाइदो खणी वञे ऐं राज़न ककर इहा ॻाल्हि कंदो राज़न त तोखे त तलाक ॾियणी पवंदी जे छोकिरी मुराद वारनि वटि वञी पहुती त, ऐं मुराद इन जे बदिले तलाक वठंदो ऐं तूं गुलपरी खे तलाक ॾींदे ऐं इहा ॻाल्हि कंदो ककर त मां तलाक कोन ॾींदुसि। राज़न चवंदो न तोखे इहो कमु करिणो पवंदो जे ईअं थियो त